नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त चाचड़ बिरादरी जे चङे मुड़ुस एडवोकेट अब्दुल शकूर चाचड़ पन्नू आकिल में क़त्ल थियल चाचड़ बिरादरी जे ॿिनि ॼणनि जे क़त्ल जी मज़म्मत कंदे चयो है त पन्नू आकिल पुलिस 5 ॾींहं अॻु क़त्ल थियल अलबेलो चाचड़ ऐं परवेज़ चाचड़ जे क़त्ल में नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी, जंहिं करे चाचड़ बिरादरी में बेचैनी फैलियल है। हिन चयो है त ॿिन्ही ॼणनि खे भाईजी थाणे जी हद में बेगुनाह क़त्ल कयो वियो। इन बावजूद पन्नू आकिल जे सिविल सोसाइटी शहरी एहतियात समेत सान्या वंदन धुरियन ख़ामोश है। हिन चयो त पन्नू आकिल पुलिस सिर्फ़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई है। असीं घुर करियूं था त सभिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एडवोकेट अब्दुल शकूर चाचड़ घोटकी खां 4 ॾींहं अॻु में पन्नू आकिल में हिकु दर्दनाक वाक़ियो थियो, जंहिंमें पीउ पुट जेके मज़दूर हुया हिकु वाड़े ते मज़दूरी जे हवाले सां वियल हुया ऐं कमकार कंदा हुया। उते माका बिरादरी जे बदमाश दहशतगर्दनि उनखे जेको आहे हला कई, जंहिंमें पीउ पुट शहीद थी विया, 2 माण्हू जा ज़ख़्मी थी विया ऐं को बि जेको आहे इंतज़ामिया जो माण्हू उन मिसकीन मज़दूरनि जी क़ौम दारसी लाइ को बि न आयो ऐं जंहिं इहो ज़ुल्म कयो ऐं उहे हिकु बाअसर आहिनि, जंहिंखे माना कंहिं बि क़िस्म जी उनजे ख़िलाफ़ न कानूनी कार्रवाई कई वई। लिहाज़ा इहो असां ॻाल्हियूं इहे ॿुधियूं आहिनि त उन वाज़े करे SHO खे चयो त लाश पिया तूं खणाए वञ। उनजे बावजूदि पुलिस इंतज़ामिया को तारक न वरितो, हुनखे गिरफ़्तार न कयो ऐं पन्नू आकिल जी बाशऊर खोड़ सारी बिरादरियूं में माण्हू आहिनि जेके रहनि था पिया, शहरी इत्ताद थी या सियासी धुरियूं या मज़हबी धुरियूं या कॉन्फ्रेंस पार्टियूं, को बि हुन ग़रीबनि जे लड़ी न आयो। असां हिन वाक़े जी भरपूर मज़म्मत कयूं था ऐं उन सियासी माण्हुनि खे इहो पैगाम ॾियूं था त वोट वठण महिल तव्हां उन हर घर माण्हुनि जी तव्हां दर दर वेंदा आहियो ऐं शहर जे मसइलनि जे जेको आवाज़ उथाईंदड़ जेके चैंपियन थींदा आहिनि, शहरनि जे मसइलनि ते उजागर कंदा आहिनि, उनखे बि पैगाम ॾींदा त हिन मज़दूर मिसकिन जी बि तव्हां मदद कयो। जेकॾहिं को बाअसर माण्हू जी सां को मसइलो थिए हा या उनजी गाॾी खे रंगो अची हा त सोशल मीडिया ते बि ऐं इलेक्ट्रॉनिक्स ऐं प्रिंट मीडिया ते बि ऐं उनजा मक़ामी इलाइक़े सहाफ़ी ऐं MLA MP हज़रात उते पहुचनि बि हा, उनजी दादाश्री कंदा। लिहाज़ा हीअ हिकु मिसकिन मजबूर ऐं जेके उहे चाचड़ बिरादरी जा फ़र्द हुया जेके हक़ लाल जी रोज़ी लाइ विया ऐं जेको पोलत ख़ुदा जो दोस्त आहे ऐं उन्हनि सां एॾो वॾो सान्यो थियो, न उते मक़ामी MPA न मक़ामी MLA न को पुलिस इंतज़ामिया जो को माण्हू उनजी दादाश्री कई। लिहाज़ा हुकूमत खां मुतालबो कयूं था त फ्री एंड फेयर इंक्वायरी कराई वञे ऐं जेके दहशतगर्द इन केस में मुलविस आहिनि उनखे सख़्त सज़ा ॾिनी गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतियात जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।